मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। मौलवी जे मथां एतराज़ कयो, इन्हनि खे बिल्कुलु हक़ीर सम्झो, इन खे कंहिं क़िस्म जो कोई बि वैल्यू न ॾियो, माशरो तव्हांखे इहो सेखारे थो। ऐं अलाह जो कसम, इहा जॾहिं ॻाल्हि तव्हांजी दिलि जे अंदरि वेहिजी वई, मां इहो नथो चवां त दुनिया जे अंदरि जेकी बि मौलवी सभु अहलुल्लाह, कमी कोताही थी सघे थी, पर उलमा खां बिना कंहिं वजह जे नफ़रत करणु ईमान ज़ाया थियण जी निशानी आहे। ईमान ज़ाया थियण जी निशानी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल उलमा वरसतुल अंबिया। अलाह जन फरमायो, अगरि मुंहिंजे वारसनि खे, नबियुनि जे वारसनि खे ॾिसणु चाहियो था कंहिं बि ज़माने जे अंदरि, उलमा खे ॾिसो। ॾिसो था नबी जी मीरास तक़सीम थिए थी। हिकु मरतबे हिकु साहबी ॿाहिरि वञी करे ऐलान कयो, हे इंसानो, नबी जी मीरास मस्जिद नबवी जे अंदरि तक़सीम थिए थी। त मां वॾा मुस्लमान आया ऐं उन्हनि ईअं ई सम्झो त का मिल्कियत तक़सीम थिए थी, का रक़म तक़सीम थिए थी, का शइ तक़सीम थिए थी। मुस्लमान जीअं जो आया मस्जिद में, ॾिठो त का शइ तक़सीम नथी थिए। वञी करे उन साहिबी खे चऊं त कहिड़ी शइ तक़सीम थिए थी, कहिड़ी शइ? त साहिबी चयो, उते का शइ, उते को मंज़र तव्हां ॾिठो, उते का कैफ़ियत तव्हां ॾिठी? चए ॿी का बि शइ न हुई। इल्मु सेखारनि पिया ऐं इल्मु सिखनि पिया। फरमायो, असुली नबी जी मीरास इहा ई आहे। असुली नबी जी मीरास इहा ई आहे। नबी कंहिं क़िस्म जो कोई मिल्कियत न आहे छॾे वेंदो। नबी जेकॾहिं छॾे वेंदो आहे, त नबी जेको इल्मु छॾे वेंदो आहे। ऐं हिन टाइम इल्मु कंहिं वटि आहे? हिन टाइम इल्मु अहल इल्मु वटि आहे, आलमनि वटि आहे। त उन्हनि जी नफ़रत जेकॾहिं अगरि दिलि जे अंदरि अची वई, त मां सम्झां थो उहो मुस्लमान बि हलाक ऐं उनजी पोइ ते नसल बि जेको हलाक। हे वॾो ख़तरनाक जेको मर्ज़ु आहे, जेको हिन ज़माने जे अंदरि असांजे मुस्लमान जे अंदरि लही पियो आहे। इन खां तव्हां इस्तग़फ़ार कयो, इल्म जे तरफ़ अचो। इल्मु हिकु रोशनी आहे। अल्लाह ताला क़ुरान में बि, हकीम में बि इहो फरमायो, इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह वटि जेको मोतबर दीन आहे, अल्लाह वटि जेको वैल्यू रखे थो, जेकॾहिं कोई बि ज़माने जे अंदरि दीन आहे, फरमायो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह वटि मोतबर दीन इस्लाम आहे। बाक़ी अल्लाह वटि ॿियो कोई बि मज़हब क़यामत ताईं ताज़ीम नथो रखे, सिर्फ़ु इस्लाम थो रखे। ऐं इस्लाम तव्हांखे कंहिंखां मिलंदो? इस्लाम केरु ॿुधाईंदो? यकीन तौर ते इस्लाम अहल इल्मु ॿुधाईंदा। मां पंहिंजो उन तमामु वॾे बेवकूफ़ मुस्लमाननि खे ख़ासि तौर ते जेको मैसेज ॾियणु चाहियां थो, जेकी हर हिकु ॻाल्हि ते मौलाना फज़लुर रहमान साहिब जे ख़िलाफ़ु जेको आहे बकवास कंदा, मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिबु, या उनखां अलावा जेके बि वॾा उलमा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु हमेशह जेको आहे ज़बान दराज़ी इस्तेमालु कंदा आहिनि। हमेशह। त मां उनखे चवंदो, पुटु तव्हांजी जेकी लेवल आहे, तव्हांजो जेको अकुलु आहे, तव्हांजी जेकी दानाई आहे, उहा हिकु 0.0 ते रखियलु आहे। तव्हां इस्लाम खे नथा सम्झो। तव्हां इस्लाम खे जेकॾहिं अगरि तव्हां सम्झो न, तव्हां इन्हनि जूं जुतियूं जेको सिधो कयूं आहे, इन जी पेरनि में वञी करे वियूं आहे, त इन शख़्सियात जे इस्लाम जे लाइ केतिरी जेको आहे जिदोजहद ऐं महिनत थियल आहे, ऐं केतिरी फ़िक्र थियल आहे, उहा हिन टाइम तव्हांखे ख़बर नथी पवे। कॾहिं बि कंहिं अहल इल्म खे हक़ीर सम्झण जी कोशिशि न कंदा कयो। जेके काथे मेंबर ते वेठा आहिनि, काथे मुसले ते बीठा आहिनि, या काथे कंहिं इलाइक़े जा वॾा आहिनि, उनखे नॉर्मल न सम्झंदा कयो। अहल इल्म जो अल्लाह ताला वॾो मक़ाम रखियो आहे। छो त हिकु इल्मु ई आहे। अगरि इल्मु न आहे, ख़ुदा जो तारीफ़ न थींदो। हिन क़ुरान हकीम जे इल्म सां इंसान अल्लाह जो तारीफ़ कयो आहे। हिन किताब जे ज़रिए सां इंसान अल्लाह जो तारीफ़ कयो आहे। इंसान खे ख़बर पई त हिन पूरी काइनात जे अंदरि इबादत कई वेंदी अकेले अल्लाह जी। तारीफ़ कंहिं करायो? हिन किताब करायो। ऐं हीअ किताब कहिड़े ज़रिए सां पहुती? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए सां असां ताईं पहुती आहे। ऐं पहुचण वारा केरु आहिनि? अहल इल्म आहिनि। क़ुर जे मफ़हूम खे पब्लिक नथी एतिरी सम्झी सघे जेतिरो अहल इल्म सम्झनि था।
जेतिरो आलिम सम्झनि था। त हमेशह पंहिंजे उलमा सां जॾहिं क्लोज़ थी करे उलमा खे सपोर्ट ॾेई करे हलंदव तव्हां फलाईअ ते पहुची वेंदव। ऐं जंहिं बि ज़माने में कंहिं बि क़ौम उलमा खे छॾे ॾिनो, ऐं अलाह जे नबी जी हदीस बि आहे त आख़िरी जॾहिं ज़मानो ईंदो अलाह ताला इल्म खे जेको आहे पंहिंजे तरफ़ खणंदो। ऐं पोइ फरमायूं त इल्म खे अलाह ताला ईअं न खणंदो त अलाह ताला बंदनि जे सीननि खां इल्म कढी करे आसमान जे तरफ़ छिके, या हिन किताब खे फौरी तौरु आसमान ते खणी विझे। फरमायूं ईअं न थींदो। अलाह ताला छा कंदो? अलाह ताला अहले इल्म खे मौत ॾींदो जंहिंजो क़दुरु हिन टाइम मुस्लमान नथा कनि। अलाह ताला अहले इल्म खे मौत ॾींदो, अहले इल्म खे अलाह ताला शहादत ॾींदो, अहले इल्म खे अलाह ताला दुनिया खां खणंदो। फरमायूं इहो ज़रियो आहे हिकिड़ो दुनिया खां इल्मु खणण जो मथे। ऐं जॾहिं ॾिसो अक्सर अहले इल्म जो मौत थिए, अक्सर उलमा शहीद थियनि, पोइ सम्झिजो क़यामत वेझो आहे। अलाह ताला इल्मु पियो खणे, ऐं जेकॾहिं को वॾे में वॾो आलिम दीन हिन दुनिया खां वञे थो, उन जी जॻह यकीन ॿुधायो, यकीन सां चवां थो कोई बि पोइते आलिम नथो वठी सघे। जीअं असांजा तमामु वॾा अकाबिरीन, वॾा आलिम, उहे जंहिं पोइनि सदियुनि जे अंदरि जेके हिन दुनिया खां विया आहिनि, हिन ज़माने जा तमामु उलमा मिली करे हज़ार उलमा उन जे बराबरि नथा थी सघनि। ऐं हिन ज़माने में जेके असांजा उलमा हलनि था, अगरि इहे हिन दुनिया खां विया त पोइते जेके ॿिया ईंदा आहिनि ॿिया, त उहा उन जी जॻह न संभाले सघंदा कॾहिं बि। मां मिसाल हिकिड़ो पेश कयां, मौत सभिनी मथां वक़ू थींदो। मौलाना फज़लुर रहमान हिन दुनिया खां वियो, मौत वाक़ई थी वई, अलाह ताला घुरायो पंहिंजी तरफ़। मौलाना साहिब जी जॻह दुनिया जे अंदरि कोई बंदो ॿियो न वठी सघंदो। इहा ॻाल्हि कन्फर्म आहे, यकीनी ॻाल्हि आहे। मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिबु, मौत सभिनी मथां बरक़ आहे, हिन दुनिया खां वियो त मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिब जी जॻह जेकी आहे, जेको कमु आहे, कोई बि बंदो पोइ मुफ़्ती या आलिम न वठी सघंदो। त हमेशह इन उलमा खे दुआनि में यादि रखो।